अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, हिकु वधीक सान्हो थियो आहे ऐं हिन हिकु वधीक सान्हे खां पोइ रिवायती नोटिसिस, रिवायती बयाननि, रिवायती माज़रतनि, रिवायती जेके वाइदा आहिनि उन्हनि जो सिलसिलो असांखे रिवायती लिहाज़ खां रिवायती तौर ते नज़र अचे पियो। ऐं मूंखे यादि हूंदो त हीउ जेको वाक़ियो थियो आहे हीउ नए साल जो ही पहिरियों महीनो आहे, साल 2026 जो। ऐं जेकॾहिं असां जेको गुज़िरियल साल 2025 हो उनजो थोरो ज़िक्र कंदा हलूं त साल 2025 में रुगो कराची अंदरि पूरे मुल्क जा फैक्ट्स न आहिनि, फिगर्स न आहिनि, रुगो कराची जा फिगर्स आहिनि। त रुगो कराची अंदरि बाहि जे लॻण जा जेके नंढा वॾा वाक़िया थिया आहिनि उहे 2500 थिया वाक़िया। ऐं अलाह ख़ैर करे, हीउ साल जो पहिरियों महीनो आहे ऐं तमामु जेको असां चऊं त जी झोरींदड़ हाव ॾारींदड़ हीउ वाक़ियो थियो आहे कराची जे गुल प्लाज़ा जेको शॉपिंग प्लाज़ा आहे नाज़रीन। ऐं तमामु जेके ज़ाहिर कराची शहर में रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि ज़रूरु कॾहिं न कॾहिं उन्हनि जो हिन प्लाज़ा में हिन शॉपिंग मॉल में वञण जो ज़रूरु उन्हनि खे इतफ़ाक़ थियो हूंदो। ऐं हीउ ज़ाहिर अरबे रुपयनि जो हिते सामान बि मौजूदु हो ऐं हिते 1200 खां वधीक हिते दुकान हुआ, केतिरा ई माण्हू हुते कमु कंदड़ हुआ ऐं केतिरा ई माण्हू हुआ जेके ख़रीदार जी हैसियत सां हिन में ईंदा हुआ। ज़ाहिर हीउ पहिरियों वाक़ियो न जीअं मूं ज़िक्र कयो त रुगो 2025 में रुगो कराची अंदरि असां ॾिठोसीं त 2500 खां वधीक वाक़िया थिया। ऐं हाणे जेको हीउ तमामु वॾो वाक़ियो थियो आहे, हर वाक़ियो में जेको बि वाक़ियो थियो आहे न रुगो कराची पर कराची समेत पूरे मुल्क में जिते जिते बाहि जा या इन क़िस्म जा के सान्हा वॾा वाक़िया थिया आहिनि त उन में हिकिड़ी ॻाल्हि त कॉमन आहे त जेको फायर सेफ्टी सिस्टम हुजे थो उहो बिल्कुलु नाकारा आहे या नाकाम आहे। इहा ॻाल्हि त बिल्कुलु असांखे क्लियर नज़र अचे पई हर वाक़े में। ऐं हिन वक़्तु बि जेको हीअ तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, अञा बि असां इहा ॻाल्हि कंदासीं त हिते हिन वक़्त ताईं जेके इतला साम्हूं अचनि पिया त जेके फ़ौतुनि जो अंगु आहे उहो मुसलसल वधे पियो। त 26 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक थी आहे, पर जीअं त ॿुधाए पियो वञे त अञा 70 खां वधीक अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा गुम थियल आहिनि। ऐं अंदाज़ा लॻाया पिया वञनि जेके माण्हू हुते मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे प्यारनि जे लाइ हुते मौजूदु आहिनि, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हुते मौजूदु आहिनि ऐं इन आसिरे में आहिनि शायदि मलबे जे हेठां हिननि जो को प्यारो खेनि ज़िंदा हालत में मिले। पर हिन वक़्तु उहे उमेदूं सभु उते खणी करे उते मौजूदु आहिनि। तमामु हां ॾारींदड़ मंज़र असांखे 3 ॾींहंनि खां असां इहे ॾिसंदा पिया अचूं त अञा ताईं इहा डेवलपिंग स्टोरी आहे। अञा ताईं न त बाहि ते मुकमल तौर ते ज़ाब्तो आयो आहे। ऐं असां ॻाल्हि कयूं पिया कराची जी, कराची जेको मेगापोलिस शहर आहे नाज़रीन, ऐं उन अंदरि 3 ॾींहंनि खां हिकिड़े प्लाज़ा खे बाहि लॻल आहे जेको तमामु वॾो कारोबारी मर्कज़ सम्झो वञे थो ऐं तमामु घणो कॉन्ट्रीब्यूट करे थो शहर जी जेका इकॉनमी आहे, मुल्क जी जेका इकॉनमी आहे उन में तमामु घणो कॉन्ट्रीब्यूट करे थो। 3 ॾींहं गुज़रण खां पोइ बि बाहि ते मुकमल ज़ाब्तो न आयो ऐं रेस्क्यू जे हवाले सां हीउ ऑपरेशन कॾहिं मुकमल थींदो, कॾहिं ई माण्हू निकिरंदा या जेके मिलिया आहिनि उन्हनि जी जेको सुञाणप वारो मरहलो आहे अमल आहे उहो केसि ताईं मुकमल थींदो, अञा ताईं इन हवाले सां इंतिज़ाम पिया का डेडलाइन न ॾिनी वई आहे। ऐं असां ॾिठूं था त हिकु भेरो ॿीहर हिक ॿिए ते इल्ज़ाम ॾियण जो मामिलो हुजे या वज़ाहतूं हुजनि, कोताहियुनि खे लिकाइण वारा मामला हुजनि, सभु असांखे नज़र अचनि पिया। हिन वक़्त ताईं जेके डेवलपमेंट्स कुझु थियूं आहिनि, वॾे वज़ीर अॼु नाज़रीन कराची जे वापारनि सां गॾिजी करे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन में फ़ौतुनि जे वारसनि जे लाइ 1 करोड़ रुपयनि जो ऐलान कयो आहे। उन सां गॾोगॾु इहो बि वाइदो कयो आहे, यकीन ॾियारियो आहे खेनि त असां तमामु जल्द कंहिं ॿी जाइ ते हीअ जेके बि कारोबारी सरगर्मियूं उते हलंदड़ियूं गुल प्लाज़ा अंदरि उन्हनि खे असां ॿीहर बहाल कंदासीं। पर नाज़रीन हीअ शयूं उहो बि ॾिसबियूं, छाकाणि त इहे वाइदा त ज़रूरु थींदा आहिनि जॾहिं को वाक़ियो थींदो आहे, पर उन्हनि खे पूरो थियण में बि तमामु घणो वक़्तु लॻंदो आहे ऐं ज़ाहिर आहे उहो मुतासिरनि जे लाइ तमामु वॾो वक़्तु ॾुखियो वक़्तु हूंदो आहे। पर जेके ॿिया बुनियादी सवाल आहिनि त फायर सेफ्टी सिस्टम जो छा थींदो, छा हीउ वाक़ियो आख़िरी साबित थींदो या इन खां पोइ कोई असां को अमली क़दम ॾिसंदासीं, या सभु इदारा जेके असांखे हिन वक़्तु नज़र अचनि पिया उन्हनि सभिनी लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त पेपर्स ते त असांखे उहे मामला नज़र अचनि था, पर हीअ पेपर्स खां अॻियां निकिरी करे फ़ाल हालत में असांखे छा हिन वाक़े खां पोइ कुझु थींदे नज़र ईंदो। सिंध सरकार जी पंहिंजी रिपोर्ट आहे 2023 में कराची अंदरि जॾहिं आयशा मंज़िल वटि हिकिड़ो बाहि जो वाक़ियो थियो त मेयर कराची मुर्तज़ा वाब साहब उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि कई त असां हिकिड़ो सेफ्टी ऑडिट कराईंदासीं ऐं उन खां पोइ 2024 में 1 साल खां पोइ सेफ्टी ऑडिट थियो जंहिंमें इहो ॼाणायो वियो त 265 अहिड़ियूं कमर्शियल मार्केट्स आहिनि, अहिड़ियूं इमारतूं आहिनि शहर अंदरि जिन में को फायर जो को सिस्टम ई मौजूदु न आहे, को फायर सेफ्टी सिस्टम को बि मौजूदु कोन्हे
ऐं हिन तव्हांखे हिते इहा बि ज़रूरु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं मुख़्तलिफ़ छिरकाईंदड़ ॻाल्हियूं इंकशाफ़ साम्हूं अचनि पिया ऐं कहिड़े रीति ही इदारा जिन जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे त अहिड़े के अफ़सोसनाक वाक़े जी सूरत में हादसे जी सूरत में हू बर वक़्तु को एमरजेंसी रेस्पॉन्स ॾेई सघनि उनजी पंहिंजी हालत कहिड़ी आहे स्ट्रेंथ जे हिसाब सां जेकर असां ॻाल्हि कयूं त जेको कराची जो जेको फायर डिपार्टमेंट आहे जेको KMC जे अंडर अचे थो नाज़रीन उते रुॻो ॿुधायो पियो वञे त पूरे कराची अंदरि कराची जी करोड़नि में आबादी आहे उन्हनि खे लुक आफ्टर करण जे लाइ रुॻो 28 फायर स्टेशन आहिनि ऐं 50 फायर टेंडर आहिनि ऐं उन्हनि जी बि स्ट्रेंथ ॿुधाई पई वञे त असां हू बार बार लिखंदा रहनि था त कराची जहिड़े शहर खे ॾिसण जे लाइ असांखे 200 खां वधीक फायर स्टेशन जी ज़रूरत आहे उन हिसाब सां ई असांखे अमले जी ॿियनि फायर टेंडर्स जी असांखे ज़रूरत आहे उन खां सवाइ जेके ॿिया लाॻापियल इदारा आहिनि जंहिंमें रेस्क्यू जो इदारो बि अचे थो जंहिंमें ॿिया इदारा अचनि था जिनजी इहा ज़िम्मेवारी आहे या सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जिनजी इहा ज़िम्मेवारी हुजे थी क्लीयरेंस वारो मामले ते त उहे हिन सॼे मामले में सुतल नज़र अचनि पिया हीअ जेके लाॻापियल इदारनि जो किरदारु आहे हीअ रुॻो तॾहिं असांखे नज़र अचे थो जॾहिं को अहिड़ो हानियो थी गुज़रे थो त हाणे अॼु इन ई वाक़े ते वधीक ॻाल्हाईंदासीं अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे अॼु हुन जे इकनॉमिक इम्पैक्ट ते बि गुफ़्तगू कंदासीं हीअ जेके सेफ्टी प्रोटोकॉल्स लिखियल त आहिनि किताबनि में पर इहे कॾहिं असां अप्लाई थींदे असां ॾिसंदासीं इन ते बि गुफ़्तगू थींदी जेके कराची जे वापारनि खे ख़ातिरी कराई वियूं आहिनि ऐं कुझु ॾींहं अॻु बि माहौल खे साज़गार करण जे हवाले सां कराची जी बिज़नेस कम्यूनिटी इन पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो पर जेकॾहिं ऐं इहो बि इज़हार थिए पियो गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ त जेकॾहिं एमरजेंसी रिस्पॉन्स सिस्टम बार बार नाकाम थींदो त पोइ कहिड़ी रीति हिन शहर में बिज़नेस अची सघंदो या बिज़नेस थी सघंदो उन ते बि गुफ़्तगू कंदासीं मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे एक्सपर्ट्स जो उनजो तारुफ़ असां कराईंदसि अॼोके प्रोग्राम में नाज़रीन गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे मूंसां गॾु इश्तियाक बेग साहब मौजूदु आहिनि पाण नाले वारा सनतकार आहिनि मौशी माहिर आहिनि ऐं नून लीग जो बिज़नेस फोरम आहे उनखे लीड बि कनि पिया हेड कनि पिया उनखे उनखां सवाइ मूंसां गॾु चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रेस्क्यू आहिनि डॉक्टर आबिद शेख साहब कुछ देर में मूंखे जॉइन कंदा आहिनि प्रोग्राम में इंजीनियर जब्बार मेमन साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि तमामु सीनियर आहिनि हिन फील्ड जा डेवलपमेंट एक्सपर्ट बि आहिनि ऐं हिन माशी माहिर आहिनि मामलनि खे तमामु घणी क्लोज़ली हू मॉनिटर कंदा आया आहिनि ऐं पार्ट बि रहिया आहिनि मुख़्तलिफ़ जेके इहे डिस्कशन्स थींदियूं रहनि थियूं ऐं उनखां सवाइ असां सां अतीक मीर साहब मौजूदु आहिनि नाज़रीन पाण सदर आहिनि मार्केट एसोसिएशन जा मूंसां गॾु उहे बि मौजूदु आहिनि मां सभिनी खे भलीकार मां सभिनी जी महिरबानी मां गुफ्तगू के लिए वक्त ॾिनो ऐं ॿियनि जी इजाज़त से अतीक मीर साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करूंगी सर आज CM साहब मौजूद थे ताजिर बरादरी के साथ और फिर बहुत सारे वायदे भी हुए और ये भी कहा गया और कोताहियों पर भी बात हुई उन्होंने माजरत भी की और आगे का प्लान भी बताया कुछ जो यकीन दहानियाँ करवाई गई क्या कहेंगे आप क्या रिस्पॉन्स ताजिर बरादरी का है इस अफसोसनाक वाक़े के जिसके नुकसानात अभी तक हम गिन रहे हैं और वो ख़त्म होने का नाम नहीं ले रहे ना फोती ना वो लोग जो इस हादसे में जाँ बहक हुए उनकी तादाद कम होने का नाम ले रही है ना जख्मियों की ना जो नुकसान हुआ है तो क्या कहेंगे आप अतीक मीर साहब माली नुकसान इससे ज्यादा शायद ही किसी मार्केट में हुआ हो उसके अलावा जानी नुकसान भी किसी मार्केट के हादसे में इससे ज्यादा नहीं हुआ इसमें कोई शक नहीं है कि मार्केट में बहुत सारा ऐसा मटेरियल था जो आग को फैलने से यानी रोकना मुमकिन नहीं था चश्मे ज़दन में आग ने जिस तरीके से पूरी मार्केट को लपेट में ले लिया ऊपर की मंजिलों तक चली गई लेकिन एक सवाल जरूर उठता है सबसे पहले तो मैं अपनी ताजिर बरादरी के ऊपर ये बात रखता हूँ कि पुरानी मार्केटों में फायर सेफ्टी मेजर्स नहीं लिए जाते जो नुकसानात के बावजूद लोग फरसूदा इलेक्ट्रिसिटी वायरिंग को ठीक नहीं करवाते इसी तरीके से वहाँ हमने नहीं देखा कि एक्सकेडिशंस या इस तरह की कोई दीगर को बचाव की तदाबीर की जाए ये तो चले एक बात है यहाँ ऐसा कुछ था या नहीं मुझे नहीं पता लेकिन होता भी तो ये आग कुछ इस नौयत की थी कि उसको जलाने के लिए प्लास्टिक भी था रबर भी था फोम भी रैक्सीन भी और सबसे बड़ी बात दुकानों में जो फिक्सचर था यानी फर्नीचर वो यकीनी तौर पे आग के फैलाव में बहुत अहमियत रखता है दूसरी तरफ हमने देखा कि पहले जो फायर टेंडर आए वो ये सोच कर आए थे कि मामूली कोई बात होगी लेकिन फिर उसके बाद जो फायर टेंडर्स आए उनके आने तक बचाने के लिए कुछ भी नहीं रह गया था उनके पास एक यही जवाब था कि रास्ते में ये जो खुदाई हो रही है ये ग्रीन लाइन
का जो मंसूबा चल रहा है, और उसके अलावा मट्टी और ट्रैफिक के हडल्स, मैं यहाँ सवाल एक पैदा होता है, कराची में बहुत आतिशज़दगी के वाक़यात हुए और बेशतर में हमने फायर टेंडर्स की कमी की बात की गई, उसमें फायरमैन के लिए हमने देखा कि वो सहूलतें नहीं है कि वो आग के सामने खड़े हो सकें, धुएं में वो सांस ले सकें, ऐसे मास्क उनके पास नहीं है, ऐसी जैकेट्स नहीं है। उसके अलावा गाड़ियां, वो गुज़िश्ता हुकूमत की दी हुई गाड़ियां जो 52 के करीब फायर टेंडर्स थे, जिसने थोड़ी सी लाज रख ली, लेकिन हुकूमत सिंध ने कभी भी इस शोबे को बेहतर करने की कोशिश क्यों नहीं की, ये एक सवाल है। यानी जो मंसूबे जिस पर पैसा खर्च होना है उसमें हुकूमत की दिलचस्पी नहीं है, जिसमें आमदनी के मामलात हैं, चाहे वो ई चालान हो, चाहे वो गाड़ियों की अजरक वाली नंबर प्लेटें हो, इलेक्ट्रिसिटी बिल्स में चार्जेस शामिल करने की बात हो, या जिसमें ये मार्केटों को तजावुजात के नाम से सील करने की बात हो, उसमें भारी जुर्माने, तो ये इस तरफ तो हुकूमत कहती है हमारी रिट है, लेकिन क्या सबब है कि उन इदारों को, जैसे बिल्डिंग कंट्रोल SBCA है, जिसमें सिविल डिफेंस का इदारा है, इन्हें क्यों फाल नहीं किया गया, और क्यों इसको बेहतर करने की जरूरत को महसूस नहीं किया गया कि ये फायर ब्रिगेड की कम से कम इस्तेदाद में इजाफा हो। और दूसरा, फायर स्टेशन, क्योंकि अब भी मैं समझता हूं कि शहर में इससे 10 गुना ज्यादा बेहतरी हो तो कहीं जाके ये फायर ब्रिगेड शहर की वुसअत के मुताबिक ये काम करने की ये पोजीशन में आता है। ठीक, लेकिन मीर साहब ये जो सवाल आपने यहाँ पर उठाए, जी मीर साहब जो सवाल आपने यहाँ पर उठाए, कल से ये सारे सवाल CM समेत दीगर सियासी रहनुमाओं से पूछे जा रहे हैं। उनका जवाब ये है कि जब भी इस किस्म की कोई कार्रवाई या कोई फैसला लिया जाता है तो आगे से ताजिर बरादरी की जानिब से हड़ताल की जाती है। आपने यहाँ पर हुकूमती रिट की भी बात की, जाहिर है वो नज़र आती है कि इस किस्म के मामला में अगर हुकूमत हड़तालों से पीछे हट जाती है तो फिर रिट उनकी रिट पर सवालिया निशान बनता है। लेकिन साथ साथ आपने यहाँ पर खुद एतराफ़ भी किया कि कुछ कोताहियाँ यहाँ पर जो कम्युनिटी है उनकी जानिब से भी हुई है और नहीं चेक किया गया, पुरानी इमारतों को वैसे ही चलाया गया, ऑडिट के बावजूद वहाँ से कैसे बिना किसी क्लियरेंस के, बिना किसी NOC के वो मामला सालों से चलते रहे। तो इन कोताहियों पर भी नज़र डालनी होगी। क्या कहेंगे आप सिंध गवर्नमेंट के इस जवाब पर? और फिर जो आपने कोताहियों की बात की, इसके लिए आप क्या समझते हैं अब आगे ताजिर बरादरी और बतौर सदर आप क्या लाहे अमल देंगे ताकि बेहतर किया जा सके इन मामलात को? देखिए, मुझे एक कोई एहतजाज बता दें, अभी ई चालान के ऊपर कोई एहतजाज हुआ हो। एतराजात जरूर करते हैं, मीडिया भी करता है, अवाम भी करती है, अवाम लोग ताजिर भी करते हैं। मुझे बता दें दुकानें सील हुई, कहीं कोई एहतजाज आपको नजर आया हो? इसी तरह आपने जितने भी इक़दाम किए, मैं नहीं समझता कहीं कोई एहतजाज। एतराजात या इस्लाह की तरफ से बात होना एक दूसरी बात है। तो ये हुकूमत कम से कम फायर सेफ्टी मेजर्स लेने पर मजबूर तो करे उन मार्केटों को, इसका जायजा लिया जाए। मैं हुकूमत की भरपूर हिमायत करता हूं अगर वो ऐसा करे। अब जहां हुकूमत समझती है कि उसको कोई फायदा नहीं है, वहां ये क्या करके ताजिर एहतजाज करते हैं, ताजिर एतराज करते हैं, ये कोई, मैं इस बात को मानने को तैयार नहीं हूं। यानी हुकूमत खुद ये एतराज कर रही है कि इस मामले में उसकी रिट नहीं है। तो जहाँ जान की बात हो, माल की बात हो, जहाँ इमलाक की बात हो, जिंदगियां जहाँ चले जाने की बात हो, वहाँ हुकूमत ये बात करे कि कोई एतराज करेगा इसलिए वो इस पर कोई पेशरफ नहीं करेगी, ये कोई जवाब नहीं है। मैं समझता हूँ कि हुकूमत को अपना काम करना चाहिए। सबसे पहले मैं हुकूमत की इक़दाम को सराहूंगा कि अगर वो मार्केटों में ये एमरजेंसी एग्जिट की बात करें, जो खुसूसन पुरानी ये इसके लिए टीम, अभी देखें मखदूश इमारतों को किस तरह खाली करवाया गया। तो रिट हुकूमत ने जब घर खाली करवा लिए तो ये भी तो हुकूमती रिट थी। तो इसमें क्या कबाहत है, क्या कमजोरी है? जहाँ पर
हुकूमत को रिट दिखानी होती है तो वहाँ हमें नज़र आती है, और जहाँ पर ये मामला होते हैं तो फिर ये होते हैं। लेकिन साथ साथ आप अपना लाएमल भी शेयर करें कि अब ताजिर बरादरी इस मामले में क्या करेगी। और आपने पुरानी इमारतों का जिक्र किया, कल से इस पर भी बहस हो रहा है मामला पर। तो हुकूमती जो सीनियर वज़ीर हैं, वज़ीर साहिबान, उनका ये मौक़िफ़ सामने आता है कि इस किस्म के बड़े टफ फैसले लेने पड़ेंगे और सबको ऑन बोर्ड लेना पड़ेगा। इन पुरानी इमारतों को गिराने की भी बात हो रही है। तो ये जिन सख्त फैसलों की बात हो रही है वो सख्त फैसले क्यों नहीं लिए जा रहे, और इसमें किस हद तक ताजिर बरादरी ऑन बोर्ड है? हुकूमत एक दफा संजीदा तो हो, ताजिर बरादरी को ऑन बोर्ड ले। जहाँ ताजिरों की कोताहियां हैं बेशक उन्हें दूर होना चाहिए। अगर ताजिर अपनी कोताहियों को दूर नहीं करते, अपनी गलतियों की इस्लाह नहीं करते और ऐसे वो मेजर्स नहीं लेते जिसमें पब्लिक का नुकसान हो, तो मेरा ख्याल है कि हुकूमत को हक हासिल है कि वो अपनी रिट वो डंडा उठा ले, रिट कायम करे। हुकूमत की सख्ती बजा होगी, उस पर किसी का एतराज हो भी तो हुकूमत को क्या रुकावट है। इसलिए कि मार्केटों में जिस तरीके से अब देखें, गुल प्लाजा में कोई तकरीबन 100 के करीब लोग, काफी हलाकतें हो गई, काफी लोग मलबे तले दबे हुए हैं। तो ये अवाम के भी तो लोग हैं। तो हुकूमत अवाम के लिए ही सही जब भी अपनी इस मामले में रिट कायम करने की कोशिश करेगी, हम उसे सराहेंगे, हम उसके साथ खड़े हैं। लेकिन अगर वो उन्हीं मामलात में दिलचस्पी लेगी जो हुकूमत की आमदनी का जरिया हो, तो ये फिर हुकूमत की यकीनन बहुत बड़ी गफलत है। हुकूमत पर तनकीद होगी, फिर एतराजात भी उठेंगे और फिर हुकूमत की नीयत पर भी हमें शक होगा। आज वज़ीर आला ने जितनी भी बातें की हैं, मैं समझता हूं कि इस पर अमल हो जाए तो हमारे सारे खदशात ही दूर हो जाते हैं, सारे मुतालबात पूरे हो जाते हैं। मीर साहब, इसी बात को आगे बढ़ाऊंगी। अगर अमल हो जाता किसी बात पर तो फिर हम क्या कहते? बेग साहब, क्या कहेंगे आप? और इससे पहले ये कि जो बातें मीर साहब ने कही कि आज भी जाहिर है बहुत बातें की गई कि अब ये होगा, अब ये होना चाहिए था, ये इस तरह से होना चाहिए था, लेकिन नहीं हो सका, लेकिन अब ये करना है। अब ये गारंटी कौन देगा कि ये मामला जो वादे किए जा रहे हैं, क्योंकि ख़ुद हमने देखा कि जो 2023 की सेफ्टी रिपोर्ट थी, ऑडिट रिपोर्ट थी, उस पर ख़ुद सिंध गवर्नमेंट अमल नहीं करवा सकी। तो फिर क्या कहेंगे आप, किस तरीके से ये इंश्योर होगा कि ये वाक़या इसके बाद हम देखेंगे कोई अमलन कोई कदम? नाजिया, पहले तो नाजिया मैं ये बतला रहा हूँ कि ये जो सानिया हुआ है गुल प्लाजा का, इसने हर शख्स को दुखी कर दिया है। अभी मैं कुछ देर पहले ही आया हूँ, आज मेरा काफ़ी वक्त वहाँ पे गुजरा है, क्योंकि मैं पाकिस्तान मुस्लिम लीग बिजनेस फोरम का मैं सदर हूँ, तो दूसरे ओहदेदारान के साथ मैं वहाँ पे गया हूँ। और जो मैंने मनाजिर वहाँ पे देखे हैं वो अल्फाजों में आपको बयान नहीं कर सकता। मेरे सामने 2 लाशें निकाली गई हैं। मेरे सामने लोग जो थे हेल्पलेस खड़े थे, जिनके प्यारे जो हैं वो मलबे के नीचे दबे हुए हैं, मर चुके हैं। वो कोई एक्सपेक्ट नहीं कर रहे कि कोई इनको जिंदा निकालेगा, मगर लाशों के इंतजार में खड़े हैं। वो 1200 दुकानदार वहां पे खड़े हुए हैं जिनका सब कुछ जल के जो है खाक हो गया है और वो सड़क पे आ गए हैं। और वहां भी मैंने ये कहा कि ये एक प्लाजा नहीं चला, ये 1200 दुकानें नहीं जली हैं। हर दुकान में अगर आप 5 आदमी भी काम कर रहे थे तो 6000 फैमिलियां जो हैं उनके घरों को ये है आग लग गई है। अब इसका जिम्मेदार कौन है? हमारा हमेशा ये होता है कि जब कुछ सानिया हो जाता है तो हम सो के उठते हैं। मैं आपको बड़े वसूख के साथ ये बतलाना चाहता हूं कि कराची में सिवाय डिफेंस में 1-2 शॉपिंग मॉल के अलावा किसी शॉपिंग प्लाजा के अंदर ना तो स्मोक डिटेक्टर्स हैं, ना फायर अलार्म है, ना इमरजेंसी के रास्ते हैं। दूसरी तरफ आ जाएं आप, हमारा जो सिस्टम है फायर फाइटिंग का, ये बड़ा वकियानूसी सिस्टम है जो दुनिया में ये गाड़ियां जो आप यहाँ पे देखती हैं अब वो अप्लीकेबल ही नहीं है। हमारी प्रायोरिटी हमें नहीं मालूम है कि हमने कहाँ पे इन्वेस्ट करना है। कराची जो है वो पाकिस्तान का बिजनेस हब है। लास्ट ईयर कराची ने 3.5 खरब रुपए यानी कि 3500 अरब रुपए के रेवेन्यू दिए हैं सेंटर को। कराची के लोग जो हैं और शहरी जो हैं वो ये कहने में
बिल्कुल सही है कि ये बतलाएं कि हमारे पैसे जो हैं वो कहाँ पे लग रहे हैं। और ये आज एक वाकया नहीं हुआ, ये तो वाकया हुआ तो हम डिस्कस कर रहे हैं। इस तरह के और वाकये भी जो हैं वो किसी वक्त भी हो सकते हैं। तो मेरे ख्याल है कि वक्त आ गया है कि सबसे पहले तो एक कमीशन किया जाए, क्योंकि देखिए हर जगह दुनिया में ये होता है कि एक ऑडिट होता है, सिक्योरिटी ऑडिट। किस तरीके से वो ऑडिट हुआ जिसके अंदर गुल प्लाजा को आपने ग्रीन लाइट दे दी कि हाँ जी एवरीथिंग इज ओके। अगर हम उस वक्त इस पे भी हम देखते कि उस पे अगर सही लोग वहां पे होते तो मेरे ख्याल से वो कभी भी इस चीज की ग्रीन लाइट जो थे वो उनको नहीं देते। तो अब ये है कि हर आदमी जो है वो इसके अंदर है। एक तरफ तो आज मैंने जी ये भी कहा है कि 1 करोड़ रुपए जो चीफ मिनिस्टर साहब ने कहा है उससे जी मेरे ख्याल से ये बहुत कम अमाउंट है, क्योंकि इससे पहले जो आग लगी थी बोल्टन मार्केट वगैरह में वहां पे नुकसानात इसके मुकाबले में 25% भी नहीं थे जो आज हुए हैं। आज ये पूरी एक तो हमें सबसे पहले ये करना चाहिए कि उनको दोबारा जिनकी दुकानें हैं ना सिर्फ प्लाजा बनाए जाए बल्कि उनकी दुकानों को वो किया जाए, ताकि वो जो 6,000 फैमिलीज हैं दोबारा जो हैं वो अपने पैरों के ऊपर खड़े हो सकें। अगर हमने ये नहीं किया, और शहबाज शरीफ साहब से भी मैंने आज उनको लेटर लिखा है जिसके अंदर पूरी रिपोर्ट पेश की है कि मैं गया हूं, और वो हमेशा हमारे वफाक ने कराची से बड़ा प्यार किया है, कराची में बहुत मंसूबे किए हैं। अगर इसके अंदर सिर्फ गवर्नमेंट डिले करती है तो मेरे ख्याल से वफाक को आगे ना चाहिए। मैंने प्राइम मिनिस्टर से भी रिक्वेस्ट की है अपने लेटर के अंदर कि सर आप यहाँ पे आए, क्योंकि वहां पे लोगों ने इस चीज का कहा मुझे कि जी प्राइम मिनिस्टर साहब कब आ रहे हैं हमें देखने के लिए कि हमारे साथ क्या यहाँ पे हो रहा है। तो आज जो दिल खराश मनाजिर मैंने देखे हैं उसका आप अंदाजा नहीं कर सकते हैं, और मुझे पूरी उम्मीद है कि हम आंखें हमारी खुलेंगी। दूसरी सबसे बड़ी बातें हो रही हैं कि अब पूरे कराची के अंदर हाई राइजेस बन रही हैं और बड़ी बड़ी इमारतें जो 30-30 मंजिला 40-40 मंजिला हो रही हैं, मगर वहां पे भी फायर फाइटिंग सिस्टम जो है वो अवेलेबल नहीं है। तो कल इससे बड़े हम जो है वो देख सकते हैं। दुबई में आप जाएं, अगर 100 मंजिला इमारतें हैं तो उनको पता है कि 100 मंजिला में वहां पे स्मोक डिटेक्टर्स होते हैं, स्प्रिंगर्स होते हैं। स्प्रिंगर ये है कि अगर सपोज 80 मंजिला पे कोई आग लग गई तो स्प्रिंग ब खुद ऑन होंगे, उसमें से पानी निकलेगा और वो उसको बुझा देगा आपको। हम इन चीजों पे अभी तक तवज्जो नहीं दे रहे हैं। दुकानें इजाजत बन जाती है कि ये आप अपार्टमेंट्स बना लें, आप बिल्डिंगें बना लें, आप शॉपिंग मॉल बना लें, और अभी तक हम जो दुनिया के जो जदीद तकाजे हैं उनसे बहुत दूर हैं। और हमारा वक्त आ गया कि रीवैम्प करें। हम अपने ये जो सब पुराने हमने लोगों को दिखाने के लिए जो घंटियां बजाते हुए आ जाते हैं, लोग ने वहां पे आज भी मुझे ये कहा है कि जब आए और पानी खत्म हो गया तो वो इंतजार कर रहे थे कि कब दोबारा वहां पे आएगा। और कई आग ऐसी होती हैं जैसे अतीक भाई ने कहा अभी कि ये नॉर्मल आग नहीं थी जो एक लगती है, इसके अंदर केमिकल भी इन्वॉल्व था। वहां पे परफ्यूम की बहुत शॉप्स थी, डिओड्रेंट की थे शॉप्स में थे। ये सब बहुत एक्सप्लोसिव चीजें होती हैं जिससे आग जो है पकड़ती हैं। साथ में आर्टिफिशियल फ्लावर्स की। और देखिए गुल प्लाजा जो है वो एक ऐसी जगह है जिससे हर आदमी का कोई ना कोई ताल्लुक रहा है। मैं खुद वहां पे कई बार जा चुका हूं, आप भी जरूर कुछ अपनी घर की चीजें शॉपिंग करने गई होंगी। आज वहां पे जाके जो मंजर मैंने देखे हैं आप यकीन करें कि मुझे वो हॉन्ट करते रहेंगे काफी अरसे तक। उम्मीद है कि हमारी आंख खुलेगी, उम्मीद है कि ये नहीं है कि कुछ दिनों बाद फिर हम इसको भूल जाएंगे और फिर हम इंतजार करेंगे कि एक और सानिया इसी तरह का हो और फिर हम दोबारा उसको डिस्कस करें। बेग साहब आपने बजा फरमाया कि जाहिर है ये जो मंजर जिनका आप जिक्र कर रहे हैं, जो आपने देखे जो हमने देखे, ये कई बरसों तक हमें हॉन्ट करते रहेंगे। जब्बार मेमण साहब अवां वटि ईंदसि, पर जेका ॻाल्हि बेग साहब कई ज़ाहिर आहे हाणे ही त असां उहे माण्हू आहियूं जेके रिपोर्ट कयूं पिया, वञी ॾिसूं पिया ऐं मामरनि खे, ऐं जेका तकलीफ़ असां ॾिठीसीं, जेको मामरा ॾिठासीं, मंज़र ॾिठासीं, उहे बयानु करण जहिड़ा कोन्हनि। पर उहे माण्हू जिन जे मथां इहा आफ़त क़यामत थी आहे, गुज़री आहे, जिन जा प्यारा विछड़ी विया, जिन जा प्यारा अञा ताईं न पिया मिलनि, जिन जो नुक़सानु थियो, उहे ज़ाहिर आहे उहे कीअं इन मां ॿाहिरि निकिरी सघंदा। ही हिकिड़ी बिल्कुलु हिकिड़ी अलॻि डिबेट आहे। पर जब्बार मेमण साहब उन खां सवाइ जेका गुफ़्तगू हिते थी, तव्हां मीर साहब खे ॿुधो त हेॾो नुक़सानु थियो आहे, इक़्तिसादी लिहाज़ खां तमामु घणो नुक़सानु थियो आहे, क़ीमती जानियूं जंहिंजो का ज़ाहिर का कंपनसेशन ई नथी थी सघे, उहो नुक़सानु पंहिंजी जाइ ते।
पर इन सभिनी शयुनि खे साम्हूं रखूं था वरी ॿिए पासे ॾिसूं था त सदियूं पुराणा इहे निज़ाम जेके पुराणा सिस्टम्स आहिनि जिन ते कमु न पियो थिए कागज़नि ताईं महदूद इहे मामरा अव्हांखे लॻे पियो त हीउ जेको वाक़ियो थियो आहे एॾो वॾो सान्हो थियो आहे हीउ आई ओपनर साबित थींदो के असांखे जोगा क़दम खॼंदे नज़र ईंदा या वरी कुझु ॾींहंनि खां पोइ हीउ मामिरो बि दॿिजी वेंदो फाइलनि में? ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु ॻाल्हियूं हुतां शुरू कयूं। जीअं तव्हां इक़्तिसादियात जी ॻाल्हि कई त मां थोरो मैक्रो साइड ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि। जी सभ खां पहिरीं त तव्हां पाण ॿुधायो त 2023 में जेको आहे सो जॾहिं बाहि लॻे थी त मेयर साहिबु जेको आहे सो चए थो त असां हिकिड़ो पब्लिक सेफ्टी ऑडिट कराईंदासीं कमर्शियल बिल्डिंग्स जो, जंहिंजी पाण तव्हां ॿुधायो त 2024 में उहा रिपोर्ट अचे थी त 265 प्लाज़ास जेके आहिनि उहे वल्नरेबल या रिस्की आहिनि फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ पब्लिक सेफ्टी मैकेनिज़म ऐं मिटिगेशन। तव्हां पाण ॿुधायो जी अॼु 2025 ख़तमु थी वियो, 26 में आहियूं, उहे ॻाल्हियूं कागज़ जे हद ताईं अची वियूं आहिनि, पर उन जी जेका ऑनवर्ड इम्प्लीमेंटेशन वग़ैरह आहे उन जे बारे में मुंहिंजो पंहिंजे ख़्याल में का बि टेबल मेयर साहब वटि मौजूदु कोन हूंदी ऐं कंहिं क़िस्म जो एक्शन बि, यानी मां थोरो तमामु मुहतात तरीक़े सां ॻाल्हायां थो, शायदि अञा ताईं न थियो हूंदो। हाणे वापसि अचूं त तव्हां ॻाल्हि कई इकोनॉमी जी। एक्चुअली हीउ जेको लॉस आहे इहो आहे इकोनॉमिक लॉस ऐं एंटरप्रेन्योरशिप जो लॉस। इकोनॉमी हलाईंदड़ जेके एंटरप्रेन्योर्स आहिनि जिन जे बारे में चयो वेठो आहे त 1200 दुकानूं हुयूं, 1200 दुकानुनि में जेके ऑन एन एवरेज असां 2-3 माण्हू लॻायूं त 4-5 हज़ार हिकिड़ा एंटरप्रेन्योर्स हुआ जेके इक़्तिसादियात खे तरक़ी पिया ॾियारिन। थोरी देरि लाइ इक़्तिसादियात छा हूंदी आहे? इक़्तिसादियात उहा हूंदी आहे त तव्हांजी जेका इन्वेस्टमेंटूं आहिनि उन में कैपिटल फॉर्मेशन थिए, वाधारो थिए ऐं उन में गुंजाइश वधे त इहो ई माण्हू हितां निकिरी करे कंहिं ॿिए प्लाज़ा में कमु करे। हाणे इहो हिकिड़ो पब्लिक लॉस आहे। ॾिसो, इहो जेको ॻाल्हियूं पई थियूं अथनि 1 करोड़ साईं ॾिए वेठो, 2 करोड़ हो वेठो ॾिए, इट इज़ नॉट देयर मनी। न साईं जा पैसा आहिनि, न सिंध जे कंहिं फिलंथ्रोपिस्ट जा पैसा आहिनि। ही पैसा आहिनि पब्लिक एक्सचेकर जा। इहे उहे पैसा आहिनि जेके टैक्सिस जे मद में या NFC में ट्रांसफर थिया आहिनि या सिंध सरकार वटि जेके 2-3 शयूं आहिनि, SRB आहे या प्रॉपर्टी टैक्स आहे, ही उतां वेंदा। कंहिंजे ज़ाती जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खीसे मां नथा वञनि त थोरी देरि लाइ इहो रिकॉग्नाइज़ कयो त दिस इज़ अ पब्लिक लॉस। हाणे इन पब्लिक लॉस जी कंपनसेशन केरु पियो थो करे? पब्लिक ई करे वेठी। 1 करोड़ रुपया ॾींदासीं, किथां ॾींदासीं? सिंध सरकार वटि जेके पैसा आहिनि पंहिंजे टैक्सिस जा या NFC मां आयल टैक्सिस मां, माना कंपनसेशन जेका आहे सा बि पब्लिक पई थी करे। थोरी देरि लाइ मां इहो चवंदुसि त हर पब्लिक जो माण्हू फिलंथ्रोपिस्ट आहे ऐं उहो वेठो या कंपनसेशन करे। हाणे अॻिते अचूं। ॾिसो, ॻाल्हि दरअसल इहा आहे त जेका तव्हां 2023-24 जूं ॻाल्हियूं कयूं, बिल्कुलु दुरुस्त तव्हां ॻाल्हियूं कयूं, त हिते जेका सभ खां वॾी जेका आहे सा उहा आहे पब्लिक गवर्नेंस इशूज़ रिलेटेड टू नॉन कंप्लायंट पब्लिक सेफ्टी मैकेनिज़म्स। ॾिसो, हाणे अतीक मीर बि काफ़ी ॻाल्हियूं कयूं। हाणे अतीक मीर थोरी देरि लाइ इहो विसरी थो वञे त रेगुलेटरी मैकेनिज़म्स या ओवरसाइट जेका आहे उहा हूंदी आहे सरकार वटि। सरकार जी ओवरसाइट शुरू किथां थी थिए? मां तव्हांखे ॿुधायां थो छो कयां। सभ खां पहिरियों त गुल प्लाज़ा ठहे थो, मूंखे यादि आहे असां बि ॾिसंदा रहिया आहियूं। पहिरियों फ्लोर ठहे थो, ॿियो ठहे थो, उन खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ सां इंक्रोचमेंटूं थियनि थियूं। त इन जी परमिशन जेके चइजे हिकिड़ी स्ट्रक्चरल ऐं इन लेआउट जी परमिशन अचे थी किथां? सिंध बिल्डिंग कंट्रोल मां। का बि शइ नथी ठही सघे। जॾहिं उहा अचे थी त उते उहे SOPs मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त या त एग्ज़िस्ट ई कोन था कनि या उन्हनि खे मॉडरेट न कयो वियो आहे या उन्हनि खे हिन वक़्त जे तक़ाज़ा मुताबिक़ न ठाहियो वियो आहे त तव्हां परमिशनूं त ॾियो था, कहिड़े पासे खां हवा जो रुख आहे ऐं कहिड़े पासे खां जेको आहे सो इमरजेंसी एग्ज़िस्ट आहिनि त को माण्हू छित ताईं घटि में घटि पहुचे त छित खां ॿाहिरि निकिरण जो रस्तो जेको आहे सो तमामु सवलो आहे। एतिरी वॾी एलिवेशन न आहे गुल प्लाज़े तव्हां ॾिसंदव। हाणे वापसि था अचूं त हिन जी परमिशन कंहिं ॾिनी? इहा ॻाल्हि जेका आहे असां CM साहिब बि करे वेठो अथई, 500 मां 1200 दुकानूं मुख़्तलिफ़ वेठा अचनि त इहा परमिशन कंहिं ॾिनी? नंढा नंढा ऐं प्लस थोरी देरि लाइ उहे इदारा जेके इन्हनि कमर्शियल प्लाज़ास जे जेका 2024 जी तव्हां रिपोर्ट जी ॻाल्हि था कयो, कहिड़ा कहिड़ा हुअणु खपनि। थोरी देरि लाइ मां चवां रिव्यू केरु करे हा? सिंध कंट्रोल अथॉरिटी के बाबा हीउ छा पियो थिए? तव्हां 500 मां 1200 दुकान वेठा कयो, कंजेशन पैदा था कयो। गुल प्लाज़ा में मां बि वियो आहियां, हलण में परेशानी अथव। हवा जी जेका आहे सा तसलसुल एक्सचेंज ऑफ एयर जेका मैंडेटरी हूंदी आहे कंहिं बि उन हंध ते जिते हुजूम हूंदो आहे, हिते हुजूम अथव।
उन जी का बि प्रोविज़न कोन्हे। हाणे वापसि था अचूं, के इलेक्ट्रिक छा जवाबदार न आहे? के इलेक्ट्रिक जा जेके रिकरिंग जेके लोड शेडिंग्स आहिनि उन जे करे इहे दुकानदार मजबूर थी करे लिक्विड बैटरीज़, उहे बि सेकेंड हैंड लिक्विड बैटरीज़ जेको लेड जे रिसाइकलिंग मां ठहनि थियूं, उहे माण्हू हयो वेठा आहिनि। वरी थोरे लाइ चवनि था त थोरो घणो जंहिंजो कारोबार बहितर आहे उहो हिते नंढो पेट्रोल इंजन हयो वेठो आहे। अञा जेकॾहिं साइज़ वॾी खपे, थोरी 5 किलोवाट 6 किलोवाट खपे त डीज़ल हयो वेठो आहे। उन जी स्टोरेज किथे आहे? या किथे न किथे मथे इन्हनि दुकानदारनि वटि नंढा नंढा ॿिया बि जेके आहिनि से आउटलेट्स आहिनि या इनलेट्स आहिनि, उते इहे रखनि था। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो कंहिं बि कमर्शियल प्लाज़ा में जॾहिं जेको आहे सो का बि कंस्ट्रक्शन थींदी आहे त सभ खां पहिरियों इहो तय कयो वेंदो आहे त हिन कमर्शियल प्लाज़ा जो ही हिसो प्लास्टिक रिलेटेड मटीरियल्स जे सेल्स जे लाइ थी सघे थो, ही हिसो इनफ्लेमेबल जंहिंमें तव्हांजा कपिड़ा सभु अचनि था, हे उन जे लाइ आहे। ऐं ही हिसो उन्हनि शयुनि जे लाइ आहे जंहिंमें तव्हांजी शॉर्ट सर्किटिंग थी सघे थी, जंहिंमें इलेक्ट्रॉनिक गुड्स आहिनि, जंहिंमें बैटरीज़ आहिनि, ॿियूं काफ़ी शयूं आहिनि। त इन जी इहा सेग्रीगेट वैल्यूज़ जेकॾहिं तव्हां थोरी देरि लाइ इहे कागर कढाईंदो त तव्हांखे कुझु बि कोन नज़र ईंदो। सिर्फ़ु जेके आहिनि से 2-4 ॾोकड़नि जे बेसिस ते इहे सभु प्लान्स पास थियनि था। ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त असां त सिर्फ़ु हिकिड़े प्लाज़ा जी ॻाल्हि था कयूं, पहिरें बि घणनि हंधनि ते बाहि लॻी चुकी आहे। हिते त ईअं थो लॻे त हे मौत जो शहर आहे। डंपर्स खां वठी, ट्रैक्टर्स खां वठी, ट्रैलर खां वठी, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि सो ॻाल्हियूं असां ॿुधूं वेठा, न सिर्फ़ु ॿुधूं वेठा, उहे रजिस्टर पई थियूं थियनि। हाणे जेकॾहिं थोरी देरि लाइ वापसि अचूं त के इलेक्ट्रिक खां अलावा नेपरा जो न आहे छा नेपरा जेको आहे सो जॾहिं हिकिड़ो कंज्यूमर प्रोटेक्शन मैनुअल, मां पाण उन्हनि जे ठाहिण वारनि मां आहियां अॼु खां 20 साल पहिरें, असां पोइ छॾे ॾिनो कमु, छाकाणि त हाणे नेपरा जो कमु छा आहे? इश्तियाक बेग साहब वेठो आहे, रुगो तव्हां टैरिफ वधायो या रूफ टॉप माण्हुनि जेके हया आहिनि उन्हनि जी रेगुलेशन बंदि कयो, माण्हुनि खे डिस्करेज कयो त सोलर न हणनि। इट्स अ डिस्करेजिंग एजेंसी। कंज्यूमर प्रोटेक्शन जे हवाले सां नेपरा जो को रोल ई कोन्हे त किथे को इंस्ट्रक्शन इशू कनि, पंहिंजूं ऑफिसूं खाए वेठा आहिनि हर शहर में, पंहिंजूं जेके आहिनि से फीन जे वसीले तमामु हेल्दी ऐं वेल्दी थी चुका आहिनि। हाणे ॿियो इदारो, थोरी देरि वापसि अचूं त छा असां वटि सिंध गवर्नमेंट में चीफ इंस्पेक्टर जो कोन्हे रोल? इश्तियाक बेग पाण इंडस्ट्रियलिस्ट आहे, हुनखे ख़बर आहे त इहे इंस्पेक्टर जेके आहिनि से हर इंडस्ट्री में वञी करे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था। हाणे वरी वापसि अचूं डिफेंस सिविल डिफेंस जो बि इहो कमु आहे त वञी इन्हनि प्लाज़ाउनि में आया एडिक्वेट फायर फाइटिंग आहे या न आहे? पर फायर फाइटिंग बि कहिड़े क़िस्म जी? तव्हांजो मेयर चए थो भई मां 4,13,000 गैलन मोकिलिया, आया कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं छा जो रुगो पाणीअ ते जेको आहे सो उन्हनि खे असां कंटेन कयूं? न, देयर आर सो मेनी थिंग्स जिन खे ॿिए क़िस्म जी हिकिड़ी वैराइटी ऑफ फायर फाइटिंग केमिकल्स खपनि ऐं को रस्तो खपे। हाणे रेस्क्यू अचूं 1122, छा असां वटि रुगो हिकिड़ो डिसास्टर मैनेजमेंट जो प्रिंसिपल इहो ई हुजे त बाबा बाहि लॻी वञे, जॾहिं हादसो थी वञे तॾहिं असां अचूं? उन खां पहिरें प्रिवेंटिव मेजर्स जेके हूंदा आहिनि न, आख़िर अंग्रेज़नि जेको आहे इहो लफ़्ज़ जेको असांखे सेखारियो प्रिवेंशन जेका आहे इज़ नेसेसिटी देन क्योर, त इहो जेको आहे सो हिकिड़ो मां चवां थो त इंस्टीट्यूशनल कैपेसिटी या त कोन्हे या उन्हनि खे रिस्पॉन्ड करण लाइ इन क़िस्म जी शयूं जेके आहिनि से एग्ज़िस्ट नथियूं कनि। बिल्कुलु जब्बार साहब, मां तक़रीबन समूरनि इदारनि जी जेका कारकर्दगी आहे, जेको कचो चठो आहे, उहो खोले साम्हूं रखियो आहे। ऐं ज़ाहिर आहे ही सभु हक़ीक़तूं आहिनि, तमामु घणियूं तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि जंहिंजो असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इज़हार कयूं था, ॾिसूं था, वरी ख़ातिरियूं कराइनि था ऐं वरी उन खां पोइ असां ॾिसूं था त साॻियो हाल आहे। हिकिड़ो मिंट सर ॿियो ॻाल्हाईंदुसि त जीअं इश्तियाक बेग साहब चयो, साराह था कयूं, चीफ मिनिस्टर चए पियो हिननि खे कंपनसेट कंदूं था। मूंखे ॿुधायो त हिकिड़ो पब्लिक लॉस, हिकिड़ा माण्हू जेके मां न चवंदुसि त तमामु घणा एफ्लुएंट, पर हिन में घणो तादाद आहे जेको असां पाण ॾिसंदा रहिया आहियूं त नंढा नंढा कपिड़ा विकिणनि था। तव्हां ॾियो हिननि खे ऑल्टरनेटिव्स। पोयां DC साहब जी ऑफिस फर्स्ट क्लास ठहियल अथव, ॾियो मोकिलियो हिननि खे। तव्हांजो इकोनॉमिक फ्लो जेको आहे उनखे कंहिं तरीक़े सां मिटिगेट त कयो इन्हनि माण्हुनि जे लाइ। माण्हू जानियूं ॾेई चुका आहिनि, माण्हू माल ॾेई चुका आहिनि, माण्हू एंटरप्रेन्योरशिप लूज़ कई आहे। पोयां आहे इश्तियाक बेग साहब वञे CM साहब सां ॻाल्हाए, पोयां DC जी ऑफिस जो वॾो कंपाउंड आहे, सॼी जॻह आहे, विहारियो हिननि खे हिकिड़े हफ़्ते में उते कमु कनि भई। देयर हैज़ टू बी। जी बेग साहब, जी बेग साहब क्या कहेंगे आप? जाहिर है हर बंदा इस वक्त यही सोच रहा है कि वो काम नहीं कर रहे, और कभी कभी तो अल्फाज भी नहीं मिलते कि जिस किस्म की
یہ معاملات ہم دیکھ رہے ہیں، حالات دیکھ رہے ہیں. بہت عمدہ باتیں کی اور بڑی تفصیل سے سارے اداروں کے حوالے سے اور کیا کیا جا سکتا ہے اس پر بھی روشنی ڈالی جبار میمن صاحب نے. آپ فردر کیا دیکھ رہے ہیں، کیا وے فارورڈ ہونا چاہیے، باتوں سے بڑھ کر کیا عملی اقدامات آپ دیکھ رہے ہیں جو ہو سکتے ہیں فوری طور پر؟ دیکھیے، سب سے پہلے تو میں وفاق سے بھی یہ کہوں گا کہ سندھ کی مدد کرے، اور سندھ گورنمنٹ سے بھی کہوں گا کہ ہم جو ہیں فائر فائٹنگ جو سسٹم ہے اس کے اندر ہم انویسٹ کریں. آج میری کچھ لوگوں سے بات ہو رہی تھی جو فائر فائٹنگ سسٹم میں کام کرتے ہیں، اور ان کا بھی یہ کہنا تھا کہ ہمارا جو سسٹم ہے یہ دقیانوسی ہے، یہ ابھی تک جو جدید طرز کے تقاضے ہیں ان سے ہم آہنگ نہیں ہے. اب جو ہے ہمیں اس کے اندر انویسٹ کرنا چاہیے، کیونکہ ہمارا شہر جو ہے وہ بہت تیزی سے پھیل رہا ہے، اور ہمیں اس کی تعداد بھی بڑھانی چاہیے اور لیٹسٹ اکوپمنٹ ہمارے پاس ہو تاکہ کم سے کم جانی نقصان ہو اور کم سے کم ہمارا مالی نقصان ہو. ساتھ میں ناجیہ ایک سب سے بڑی چیز آ رہی ہے کہ جتنے بھی شاپنگ مال جو ہوتے ہیں اس کے آنرز کہہ دیجئے آپ جو کریں، وہ اربوں روپے کما رہے ہیں، چاہے وہ کرائے کی قیمت میں کما رہے ہوں یا وہ دکانوں کو بیچ کے کما رہے ہوں، مگر کیا ہوتا ہے کہ وہ انویسٹ کرنے کو تیار نہیں ہے. ہم ان سب کو نوٹسز دے دیں کہ جی جب تک کسی بھی شاپنگ مال کے اندر جو ہے وہ فائر فائٹنگ کا الارم سسٹم نہیں ہوگا، اسموکنگ ڈیٹیکٹرز نہیں ہوں گے، ایمرجنسی راستے جو ہیں وہ نہیں ہوں گے، یہ تمام چیزیں نہیں ہوں گی، تو وہاں پہ ہم اپنا سیکورٹی آڈٹ جو ہوگا وہ ہم سیفٹی آڈٹ وہ ہم نہیں دیں گے اور وہ کو ہم بند کر دیں گے. کیونکہ دیکھیے یہ جسٹ ایک ٹپ آف دا آئس برگ ہے جو ہوا ہے. میں نے آپ کو بتلایا کہ سوائے ڈیفنس میں ایک اور دو شاپنگ مالز کے علاوہ سب کی یہی حالت ہے جو گل پلازا کی ہے، اور خدا نہ خواستہ کل کو وہاں پہ آگ لگتی ہے. دیکھیے یہاں پہ میں کئی بار گیا ہوں، ہر دکان والے نے اپنے دکان کے باہر جو تھا ایک جنریٹر چھوٹے چھوٹے رکھے ہوئے تھے جس میں پیٹرول ڈالے ہوئے تھے. ہم نے لا کے جب وہ آگ لگی جو کیمیکل کی وجہ سے لگی، پیٹرول کی وجہ سے لگی اور دوسرے فلیمیبل جو چیزیں تھیں اس کی وجہ سے لگی، ہم نے اس میں پانی ڈالنا شروع کر دیا، وہ بھی کچھ تھوڑی دیر بعد ختم ہو گیا. اس کے لیے خاص میٹریل ہوتا ہے، فومز ہوتا ہے جو ڈالا جاتا ہے. تو اور پھر دروازے جو تھے لوگ نکل نہیں سکے کہ ایمرجنسی تو ہمارے یہاں کوئی کانسیپٹ ہی نہیں ہے کہ ایمرجنسی راستے جو ہیں وہ شاپنگ مال میں ہو جہاں سے ان کیس آف ایمرجنسی لوگ جو ہیں وہ نکل سکیں. آج کچھ لوگوں کی وہاں پہ مجھے کسی نے سنائی ہیں جو لوگ ٹریپ ہوئے تھے اور موت کا جو تھے وہ انتظار کر رہے تھے اور کال کر کے اپنے گھر والوں سے کہہ رہے تھے کہ جی ہمیں معاف کر دیں اور مجھے نہیں لگتا کہ ہم بچیں گے. یہ دیکھیے کیونکہ کسی اور کا یہ نقصان ہوا ہے، مگر اگر ہمارے ساتھ یہ واقعہ ہوتا تو ہم کہاں ہوتے. تو میرے خیال ہے کہ سندھ گورنمنٹ کو بھی چاہیے، سینٹر کو بھی چاہیے وفاق کو کہ مدد کریں. اور خاص طور پہ دیکھیے کراچی جو ہے وہ کوئی چھوٹا گاؤں نہیں ہے، کوئی قبضہ نہیں ہے کہ جہاں پہ ہو گیا اور چیزیں میسر نہیں تھیں. اس سے پوری دنیا میں جو ہے ہمارا جو ہے امیج، آپ کو کیا ہوتا ہے کہ جی آگ لگی اور ابھی تک دیکھیے یہ غلط بیانی سے کام لیا جا رہا ہے. آپ دیکھیں گے کچھ عرصے کے اندر تھوڑا پتہ لگے گا، کیونکہ لوگوں نے مجھے وہاں پہ بتلایا ہے جن کے پیارے جو تھے وہ اندر جو تھے وہ جل گئے ہیں، ان کی لاشوں کا انتظار کر رہے ہیں. یہ 60 سے اوپر جائے گی جو فگر ہے آپ کی. تو خدا را مطلب ہمیں آنکھ کھولنا چاہیے، اور ہمیں اور خاص طور پہ اپنی بزنس کمیونٹی سے بھی میں کہہ رہا ہوں کہ آپ بزنس کمیونٹی کے لوگوں کو جو وہاں پہ تھے، کیونکہ میں خود وہاں پہ آج گیا ہوں، وہاں پہ یہ بھی شکایتیں آئی ہیں کہ لوگوں نے جو باہر کے رستے تھے ایگزٹ وہاں پہ بھی اپنے ڈسپلے ڈالے ہوئے تھے، چیزیں ڈالی ہوئی تھی، چلنے کو جگہ نہیں تھی، نکلنے کو جگہ نہیں تھی. کسی نے ہر دکان کے باہر جو چیزیں لا کے رکھی ہوئی تھی، فلیمیبل چیزیں لا کے رکھی ہوئی تھی، جنریٹرز کو باہر رکھا ہوا تھا. اور کہیں بھی فائر ایکسٹنگوشرز جو ہوتے ہیں جو آج کل ایک نارمل چیز ہے کہ ہر دکان میں ہونے چاہیے، تاکہ اگر خدا نہ خواستہ کچھ اسپارک ہوتا ہے، آگ لگتی ہے، تو آپ اس کو بجھا دیں. اس طرح کی کوئی فیسلٹی نہیں تھی. اور حالانکہ یہ وہ ہے کہ وہاں پہ ہر دکاندار جو ہے وہ کروڑوں روپے جو ہے کما رہا تھا، کیونکہ سب سے زیادہ چلتا ہوا یہ گل پلازا جو تھا وہ تھا. تو دیکھیے دونوں طرف سے غلطی ہے، اس میں ایڈمنسٹریشن کی بھی غلطی ہے کہ وہ کیا ہوتا ہے کہ جہاں پہ بھی جاتے ہیں اور سائن کر کے دے دیتے ہیں کہ ہاں جی سیفٹی سٹینڈرڈز جو ہیں وہ ہم نے دیکھ لیے ہیں، بالکل صحیح ہیں، جبکہ وہ ایگزسٹ ہی نہیں کرتے. دوسری طرف جو ہیں فائر بریگیڈ والے ہیں، ان لوگوں نے بھی کبھی یہ ریکوائرمنٹ نہیں کی کہ جی ہمارا جو سسٹم ہے وہ بالکل ڈاؤن گریڈ ہو چکا ہے،
اور آج کے جو تقاضے ہیں اس کے ساتھ کرسپونڈ نہیں کر رہا. اسی طرح تو میرے خیال سے وقت آ گیا ہے کہ ہم سب کو اپنی غلطی کا احساس کرنا چاہیے. اور سب سے بڑی چیز یہ ہے کہ یہاں پہ اس پلازا کو دوبارہ سے کھڑا کیا جائے. جو 1200 دکانیں گئی ہیں ان کو لوگوں کو دیے جائیں اور اس کو بھر کے دیا جائے تاکہ وہ لوگ جو فیملیاں متاثر ہوئی ہیں, نہیں تو ایک طرف تو جانی نقصان بھی ان کا ہوا ہے, دوسرا ان کے کمانے والے جو تھے وہ مطلب اگر وائپ آؤٹ ہو گئے ہیں تو کس طرح ان کی فیملی سفر کریں گی. آپ اگر سوچیں تو آپ مطلب بڑا افسوس ہوتا ہے اور صدمہ ہوتا ہے یہ تمام چیزیں دیکھ کے. جی بیگ صاحب آپ کی بات کو آگے بڑھاؤں گی. جبار मेमण साहब जेका ॻाल्हि अवां बि कई ते ऐं बेग साहब खे बि मां ॿुधो त डिज़ास्टर मैनेजमेंट जो जेको बुनियादी उसूल हुजे थो त तव्हां जेके प्रिवेंटिव मेजर्स आहिनि उन ते फोकस हुजणु घुरिजे, उन ते ध्यानु हुजणु घुरिजे. हिते फिज़िबिलिटी रिपोर्ट जी बि ॻाल्हि कई त हाई राइज़ असां बिल्डिंग्स ॾिसूं था जेके ठही थियूं वञनि ऐं ॿियनि मुल्कनि जो बि मिसाल हिते बेग साहब ॾिनो त उते बाक़ाइदा उहे समूरा मरहला थियनि था, मरहला असांखे बि हिते ॿुधाया वञनि था, पर उनजी हक़ीक़त जेका आहे उहा बि सभिनी जे आॾो ख़ासि करे अहिड़नि सानियनि ऐं वाक़िअनि खां पोइ त अञा वधीक पधरी थी पवे. त हीउ जेको बुनियादी उसूल आहे अव्हांखे हाणे इन ते को फोकस स्विच थींदे नज़र अचे पियो त वाक़ई लाॻापियल इदारा हुकूमतूं इन पासे ॾांहुं ध्यानु ॾींदियूं त का प्रोएक्टिव अप्रोच हुजणु घुरिजे, के प्रिवेंटिव मेजर्स वठणु घुरिजनि इन्हनि वाक़िअनि खां बचण जे लाइ. ॾिसो जेके सेफ्टी स्टैंडर्ड जूं असां ॻाल्हियूं कयूं पाकिस्तान में जेको आहे सो उन हवाले सां जेको आहे सो किथे किथे जेकॾहिं SOPs आहिनि त उहे अक्सर मुलाक़ातुनि में तइ थी वेंदा आहिनि. हाणे मां तव्हांखे हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां. काफ़ी साल पहिरें जॾहिं PNAC जे मथियनि फ्लोरनि खे बाहि लॻी हुई त स्नॉकरल जेको आहे उन्हनि जी जेका स्पेस हुई रीचिंग जी उहा उन खां 3 फ्लोर हेठि हुई. मां पाण उते वियो हुउसि कंहिंजो हाल वाल वठण लाइ त मां हैरान थी वियुसि त इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे हॉर्स बिफोर द कार्ट और कार्ट बिफोर द हॉर्स. तव्हां हिते बि जेको आहे सो मल्टी स्टोरी बिल्डिंग्स खे जेके ठाहिण जी जेका इजाज़त ॾिनी आहे, मूंखे यादि आहे त जुडिशरी वॉज एक्टिव ऐं साक़िब निसार जेको आहे सो हुन ते आख़िर में जेको हिकिड़ी रिलेक्शन ॾिनी हुई किन ख़ासि इलाइक़नि में त बाबा 4 मंज़िला ठाहियो. हाणे तव्हां बिल्डिंग जे अॻियां बिल्डिंग ठाही आहे. इहो सी मूंखे इहो ॿुधायो त जेको आहे सो जेको कुझु जीअं मशरूम ग्रोथ पई थी थिए. थोरी देरि लाइ असां अचूं त कराची जी मास्टर प्लानिंग छा आहे. कराची जी मास्टर प्लानिंग जेका आहे सा शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे ज़माने में ही जेके इलीट्स क्लिफ्टन में रहनि था, मां थोरो डिफेंस खे अलॻि थो कयां छाकाणि त उते वरी ॿी एडमिनिस्ट्रेशन आहे. उते जेका मास्टर प्लानिंग हुई अॼु मां हिन वक़्तु ॾिसां वेठो त उन मास्टर प्लानिंग खे एनक्रोच पियो थो कयो वञे. हर हंधनि ते जिते बि 100 वाल किथे बचे थो उते 10-12 मंज़िला बिल्डिंग खड़ी आहे. तव्हां 2 तलवार ऐं 3 तलवार इन पासे वञो त 4 मंज़िला बिल्डिंग ढाहे करे उते 12 मंज़िला बिल्डिंग पई थी ठहे. डॉक्टर्स प्लाज़ा में अॼु खां 15 साल पहिरें जेतिरा फ्लोर हुआ उनजे मथां हाणे 2 फ्लोर ॿिया पिठा कठा कया वञनि. छा थोरी देरि लाइ मां एज़ ए इंजीनियर इहो मूंखे चवण में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में का बि मां सम्झां थो बुराई न आहे त जेको बि हिकिड़ो स्ट्रक्चर ठहियो आहे कंहिं शइ जे लाइ तव्हां उन स्ट्रक्चर खे ओवरलोड कयो था त जॾहिं इन क़िस्म जो सानियो थिए थो त उन स्ट्रक्चर जी वीकनेस जेका आहे सा हिकिड़ो मां चवंदुसि त मेल्टिंग पॉइंट या हिकिड़ो सॉफ्टनिंग पॉइंट ऑफ जेको स्टील हूंदो आहे उन स्टील में जॾहिं इम्प्योरिटीज़ हूंदियूं आहिनि उन जी साइज़ घटि हूंदी आहे बनस्बत उन साइज़ जे जंहिं ते उहे फ्लोर बीहनि था उहा अलॻि पंहिंजे तौर ते अथव. केबल्स, ब्रेकर्स, ऑल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तव्हांजो जेको आहे सो काउंटर फीट इन शहर में 50% थो विकामजे. तव्हांजूं दवाऊं जेके आहिनि उन्हनि जे मुतालिक़ कंप्लेंट आहे त उहे बि काउंटर फीट पे थियूं विकामजनि. हाणे तव्हां जेकॾहिं क्लिफ्टन जे पासे वेंदो नाडिया इहा ॻाल्हि गौर सां ॿुधो त तव्हां ॾिसंदो त छतूं पे थियूं किरनि. मूंखे इहो ॿुधायो इहा कहिड़े क़िस्म जी स्टील आहे जेका 20 सालनि में जेको आहे सो किरे पई थी. ईअं थो लॻे ॼण त जेको आहे सो भोगड़नि वांगुरु ॼण त एरोड थी किरी आहे. छो? छाकाणि त इट वॉज़ नॉट प्री पेंटेड. तव्हां ॾिसो त जेकर प्री पेंटेड एपॉक्सी कोटेड स्टील हूंदी आहे उन ते इहे असर क्रोजन जा घटि थींदा आहिनि. वरी वापसि अचूं असां इन प्लाज़ा ते. प्लाज़ा में जेको कुझु थियो आहे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहे बि कोताहियूं उतां जनरेट थियूं आहिनि जिते मुलाक़ातनि जे ज़रिए इहा इजाज़त मिली. वरी बहितर मुलाक़ातनि जे ज़रिए 500 मां 1200 थी वियूं. जीअं इश्तियाक बेग ॿुधायो सही ॿुधायो त उते जेका नंढड़ी लेन आहे जिते हार्डली 2 माण्हू हली सघनि था उन जे साम्हूं बि उन्हनि जेको आहे सो एनक्रोचमेंट्स कयूं आहिनि. माना माण्हुनि जे हलण जी जाइ कोन्हे. ही इज़ राइट की भाई पेट्रोल इंजन पिया आहिनि,
तव्हांजो डीज़ल पिया आहिनि ऐं ही इन लिहाज़ सां बिल्कुलु सही पियो थो चए जेका मां बि ॻाल्हि कई हुई त सिर्फ़ु पाणीअ सां इन प्लाज़ा में जेके बि शयूं आहिनि सिर्फ़ु पाणीअ सां बाहि नथी विसामिजी सघे। हिते जेको आहे सो पहिरीं ॻाल्हि त डिटरमिनेंट जेकॾहिं पोज़ीशन आहे उहा कंहिं वटि बि कोन हूंदी। त हिते प्लास्टिक मटीरियल केतिरो आहे, तव्हां ॾिसो त प्लास्टिक जी हर शइ विकामिजे थी। ॿिया मटीरियल जंहिंजी नोयत बाहि विसाइण जी उनखे मुख़्तलिफ़ केमिकल्स खपनि उहा केतिरी आहे, कंहिं वटि को डेटास कोन्हनि। हाणे जेकॾहिं KMC जो इदारो जेको आहे सो प्रोफेशनल टैक्स वठण लाइ त एॾो प्रोएक्टिव हूंदो आहे, माण्हुनि जे कचरा लाइ जेको आहे सो पंहिंजे के इलेक्ट्रिक में उते बि विझी छॾींदो आहे। तव्हां रुगो टैक्सिस जे पोयां पिया था पओ, तव्हां बिल बोर्ड आहे उन जा पैसा वठण था शुरू कयो, तव्हांखे किथे को माण्हू पंहिंजो नालो लिखियो आइडेंटिफिकेशन जो उन जा पैसा था वठो। हाणे जेको इख्तियार बेग साहब ॻाल्हि थो करे त माण्हुनि जो कसूर आहे, बाबा माण्हुनि जी जेका रविश आहे, जेका अलाइनमेंट आहे उहो अंडर SOPs ऐं उन्हनि ॾिनल SOPs जी इम्प्लीमेंटेशन आहे। तव्हां बजाए जो उते वेही जेको आहे सो उनखे इम्प्लीमेंट कयो, तव्हां जेको आहे सो बिल बोर्डनि जे पोयां आहियो, प्रोफेशनल टैक्सिस जे पोयां आहियो, तव्हां बिजली जे बिलुनि में जेको आहे सो विधा आहिनि। टेलीविज़न PTV, मां त नंढड़ो हुउसि, मां हैरान आहियां त PTV ते बि टैक्स आहे, छो न KTN ते भला हुजे। तव्हांजे KTN जी बि हिकिड़ी टैक्स असांखे अदा करणु खपे। त असां जेके कम कयूं वेठा उहे इन अलाइनमेंट विद दी डिमांड टू मिटिगेट द रिस्क कोन्हे। रिस्क असेसमेंट पाकिस्तान में, यानी आई विल नॉट कॉल ओनली अबाउट कराची, त कराची में रिस्क असेसमेंट त थिए थी जेको नक्शो पास करे तव्हांखे इजाज़त थो ॾिए। रिस्क असेसमेंट तॾहिं थी थिए त उन पास थियल नक्शे मुताबिक़ छा कंस्ट्रक्शन आहे या न आहे। जेकॾहिं कमर्शियल प्लाज़ा ईअं हूंदा गुल प्लाज़ा त तव्हांखे मूंखे को शॉक न लॻणु खपे। वरी अहिड़े क़िस्म जी बाहि जेका आहे कुझु ॾींहंनि खां पोइ ॿुधंदासीं। बिल्कुलु मेमर साहब, सही ॻाल्हायो पिया। तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि, ज़ाहिर आहे हिन वक़्तु बि अगरि हुन ते ध्यानु न ॾिनो वियो त पोइ ज़ाहिर आहे सेम प्रैक्टिसिस हूंदियूं त पोइ नतीजा बि सेम ही भोगना पवंदा असांखे। बेग साहब, आपकी तरफ आऊँगी, फाइनल कमेंट आपसे लूँगी और मुझे बताइएगा, हमने बात की कि ज़ाहिर है एक चीज़ जो सारे वाक़यात में कराची से लेकर पूरे पाकिस्तान में जहाँ भी कहीं वाक़यात हों, ये तो कॉमन नज़र आती है कि ना या तो फिर सेफ्टी जो फायर सिस्टम है वो मौजूद नहीं है, और अगर है तो फिर वो गैर फ़ाल है। और यहाँ पर प्रिवेंटिव मेजर्स की भी बात की मेमन साहब, जब्बार साहब ने, और आपने भी उस पर रोशनी डाली। लेकिन इसके बाद एक और मरहला आता है, एक साने से पहले वाली तैयारी, सान्या हो गया जो कि नहीं होना चाहिए अगर तैयारी होती, और एक उसके बाद का जो रिस्पांस है वो बड़ा मैटर करता है, जिसको हम इमरजेंसी रिस्पांस कहते हैं। आज 3 दिन होने को आए, अभी तक मुकम्मल तौर पर काबू नहीं पाया जा सका। अभी भी बता रहे हैं कि अभी इस वक्त भी कोई डेडलाइन, कोई टाइम नहीं बताया जा रहा कि कितना मज़ीद टाइम लगेगा, कितने और दिन लगेंगे जब रेस्क्यू को मुकम्मल होने में, कूलिंग को मुकम्मल होने में और ये मामला आगे बढ़ने में। इस पर क्या हो सकता है? फाइनल कमेंट सर। देखिए, शो करता है कि हमारी वीकनेस शो कर रहा है। मैं अभी 1-1.5 घंटे पहले की बात कर रहा हूँ कि ना सिर्फ वहां से धुआं उठ रहा था, बल्कि कभी कभार शोले भी वहां से उठ रहे थे। तो इसका मतलब है कि अभी इतने वक्त गुजरने के बाद भी हम अभी तक उसके ऊपर काबू नहीं पा सके हैं। तो इस तरह का हमारा जो निज़ाम है, फरसुदा निज़ाम है। अगर हम एक आग के ऊपर अब काबू नहीं पा रहे। दूसरी सबसे बड़ी चीज ये हो रही है कि वो देखें कि अभी हमें चाहिए कि जो यहाँ पे हुआ है, हमें इमीडिएटली ये दूसरी जो शॉपिंग मॉल्स हैं, हमेशा उसको जाके हमें सेफ्टी ऑडिट उनका करना चाहिए, एक बार दूसरे अच्छे तरीके से करना चाहिए कि खुदा ना खास्ता ये चीज जो है कल को किसी वक्त और प्लाजा में या शॉपिंग मॉल के अंदर ये चीज पेश नहीं आए। यहाँ पे मैं अपने बिजनेस कम्युनिटी के खासतौर पे आबाद के लोगों को भी कहूंगा, जो अरबों रुपए की बिल्डिंगें बनाती हैं और बेचते हैं और अरबों रुपए का प्रॉफिट भी कमाते हैं, खुदारा जब आप अरबों रुपए लगा के 30-30 मंजिला और 40-40 मंजिला बिल्डिंगें बना रही हैं, खुदारा कुछ उसके अंदर और पैसे आप उसके अंदर लगा के वहां पे स्प्रिंकलर्स लगाइए ताकि वो आ जाए, स्मोक अलार्म्स लगाइए, उसके अंदर डिटेक्टर्स लगाइए, उसके अंदर सेफ्टी के रास्ते जो है इमरजेंसी के रखें ताकि लोगों को निकाला जा सके। अगर हमने ये नहीं किया तो इस तरह के वाकयात जो आज आप हुए हैं हमारे यहाँ होते रहेंगे और कोई भी तिजारती मरकज जो है ना वापस बचेगा नहीं, क्योंकि आज के बाद दूसरा, दूसरे के बाद तीसरा। तो मेरे ख्याल से हमें इसे सबक हासिल करना चाहिए। अगर हमने नहीं किया तो इस तरह के वाकयात होते रहेंगे और आप इसको अपने प्रोग्राम में डिस्कस करते रहेंगे। मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब, बहुत शुक्रिया, आपने गुफ्तगू में आज हिस्सा लिया, टाइम निकाला। इंजीनियर जब्बार मेमर साहब,
तव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, अतीक मीर साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ ऐं डॉक्टर आबिद शेख साहब खे असांखे जॉइन करिणो हो पर हू असांखे जॉइन न करे सघिया आहिनि। रेस्क्यू जे वाले सां जेको कमु हलंदड़ आहे उनजी जेको निगरानी आहे, जेके मामरान में रुधल आहिनि, पर जिते ॻाल्हि थी त रेस्क्यू खे वठी करे सभिनी इदारनि जो, सभिनी लाॻापियल इदारनि जो हिते ज़िक्र थियो, एक्सपर्ट जो ज़िक्र कयो त सभिनी जी कोताही आहे, कंहिंखे बि ज़िम्मेवारी खां आजो करार नथो ॾेई सघिजे ऐं उन्हनि लाॻापियल इदारनि खे हाणे सोचणो पवंदो जेकॾहिं हू डिफरेंट रिज़ल्ट्स चाहिनि था त पोइ उन्हनि खे जेके पंहिंजी प्रैक्टिसिस आहिनि उन्हनि खे चेंज करिणो पवंदो, उन्हनि खे बदिलाइणो पवंदो, जंहिंजी सख़्तु ज़रूरत महसूसु कई पई वञे, न त अहिड़ा हान्या उन्हनि खे रोकणु कंहिंजे वस में न हूंदो। नाज़रीन, मां का इजाज़त वठंदासीं। सुभाणे वरी नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु सेम टाइम ते मां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।